एक तरफ शदीद सर्दी जबकि दूसरी तरफ शहजादकोट गैस इंतज़ामिया की मुकम्मल और भरपूर नाअहली के बायस गैस की कमी और गैस की गैर एलानिया लोड शेडिंग की वजह से शहरी दौरे अज़ाब में मुब्तला और गैस इंतज़ामिया की नाअहली का मुँह बोलता सबूत। इससे ज़्यादा और क्या होगा, जबकि शहरी इस दोहरे अज़ाब के ख़िलाफ़ सड़कों पर निकल आने पर भी मजबूर हैं। सबका पहिरियां त ही ॾिसो तव्हां गैस जी हालत 70-80% सिंध मां गैस वञे थी ॿाहिरि, पर सिंध में सहूलियत कान्हे। ख़ुदा महिरबानी करे हीअ हालत ॾिसो, सिंध में ही सहूलियत न आहे। आख़िर छो ही सिंध में ही सहूलियत न आहे? 70-80% ही गैस असां ॿाहिरि था ॾियूं। ख़ुदा थोरो रहम कयो असां ग़रीबनि जे मथां। असां खाऊं त छा खाऊं, छा पचायूं हिननि जे मथां? ही गैस ते असां छा करे सघूं था? असां ख़ुदा थोरो महिरबानी करे तवजा ॾी। ॻाल्हि त मां वश टी वी वारनि जो शुक्रगुज़ार आहियां जेको अहम इशू ते जेको अवामी राय वठनि था। ऐं गैस जे मसइले जे हवाले सां मां सम्झां थो शहजादकोट ते सिर्फ़ु 50% गैस माण्हुनि वटि मौजूदु आहे, पर उहो बि हले नथो। 24 कलाकनि में हिकिड़ो कलाकु हले थो। राति जो 10 बजे अचे थो, 11 ताईं माण्हू रिध पचा सुबुह जो शागिर्द स्कूल था वञनि, उन्हनि जे लाइ नाश्ते जे लाइ जेको आहे त उन्हनि खे सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾिसणो थो पए। मजबूरन थी जेको आहे त बुखे पेट माण्हू कमकारनि सां निकिरी था वञनि या शागिर्द स्कूल जेके वञनि था उहे बुखे पेट था वञनि। त गुज़ारिश इहा आहे, असां वस वारनि खां इहो ई मुतालबो कंदासीं त गैस जेको आहे सिंध 76% गैस ॾींदड़ हिकिड़ो सूबो आहे, उन में जेको आहे त अहिड़ी कंडीशन मां सम्झां थो वॾो हिकिड़ो ज़ुल्म ऐं नाहक आहे। शहरियों के साथ जुल्म की इंतहा ये है कि शहरी आज भी लकड़ियों पर गुजारा कर रहे हैं, जबकि आज के जदीद दौर में गैस की शॉर्टेज आवाम के लिए किसी मुसीबत से कम नहीं है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहजादकोट।